थियो वेण लाइ वण लाइ न वेण लाइ ॻाल्हाई तो तुम्हाला ना वेण लाइ वेण लाइ करमचंद अभी अफजल खान के दिखाण लाइ हिकिड़े हथ में ढाल ऐं ॿिए हथ में तलवार खणी विढ़ण लाइ सन्मुख थियो ऐं पतेबाज़ी करे गुरुअ खे ललकारे चवनि उहो त ख़बरदार थी पहिरियां ई मां तोखे मारे पीउ जो वेर ज़रूरु तोखां वठंदुसि मस अॼु अची मिलियो आहीं इएं जे ओछण ॾेई गुरुजन ते वरियो ऐं पुठियां से रतनचंद ऐं नवाब पुर ढुकिया। करमचंद तलवार कढी जोर सां गुरुअ ते हलाई साहिब धक मथां आयल ॾिसी आॾो डाल ते रोके वरितो ऐं उहो धक सपरे हिकिड़े फुल में वञी लॻो। पोइ सतगुरु वज वठी भायो त असीं पंहिंजो अॻो हथ हलायूं त हुन ॿियो धक उलाड़ियो जंहिं ते महराजनि पंहिंजी ढाल जोर सां हुनजे मुंहं में हईं ऐं बेहोश थी पट में किरी पियो। धन गुरु नानक साहिब की भला हुननि शींहं जे धक अॻियां बीह सही केरु सघंदो। रतनचंद हुनजे ॿिए पासे खां बीठो हो त हिकदमि तलवार सही करे ससुरनि जे मथां वरियो ऐं ख़ूब धक मारियाईं पर महाराजनि खॿे पासे चढ़ी वार बचाए वरितो। कॾहिं वरी उकल खाई ॿिए धक हणण लाइ संभरी आयो। एतिरे में साहिबनि पंहिंजे कमर मां तमाचो कढी मारी हिकिड़े सिख कंहिं विलायत खां सूखड़ी करे आंदो हो ऐं चयाईं त जंहिंखे लॻंदो सो बचंदो थी। उहो जॾहिं रतनचंद खे छाती में लॻो तॾहिं उबतो थी वञी परे मिटीअ जी पोइ जॾहिं रतनचंद खे छाती में लॻो रतनचंद जो हुन सेठ जो पुटु न हुई न रतनचंद खे छाती में लॻो तॾहिं उबतो थी वञी परे मिटी जी पियो वात मां रत अची वियसि ऐं हिकदमि प्राण छॾिया। हाय मिटी ने ख़ुशी सॼो अफजल खान खे ॾाढो खौफ़ थियो। अंदर में जाताईं त गुरु बराबरि सुम्हो आहे पर ॿाहिरि तौर गुरु खे चाहे त ख़बरदार थी बि हुनजो डप वारो आवाज़ ॿुधी सतगुरुअ खे बि वरितो सीउ पर पाण में अहिड़ी जंग जोटियाऊं हिक ॿिए खे उबतो सुबतो करे ख़ूब रुला कढिया। उन वक़्त जो पर तव्हां हिकिड़ी कथा पढ़ी गुरु साहिबनि खे हिकदमि क्रोध आयो ऐं पूरी भई बाणी जी पूरे विश्व जी उतां तव्हां रखियो न नीचे बराबर जो बढ़िया हो बराबर ये सजो बढ़िया गुरु महाराज की त गुरु बराबर सुम्हो आहे पर ॿाहिरि तो गुरु खे चाहे त ख़बरदार थी बि हुनजो डप वारो आवाज़ ॿुधी सतगुरुअ खे बि वरितो सीउ पर पाण में अहिड़ी जंग जोटायूं हिक ॿिए खे उबतो सुबतो करे ख़ूब लोला कढियाऊं। उन वक़्त जो कंहिं चिटो ॾिसण लाइ सभु स्वर्ग लोक जा देवताऊं बि उते अची नज़ारो ॾिसी प्रसन्न थियण लॻा। जॾहिं सतगुरु तलवार जोर सां फेराई तरे खां हाणे मथे कढ़ी वरिती हू मुल्क हेठि जो बचाव कंदो ई रहियो त तलवार सिर खां वही वियसि ऐं हिकदमि ॾिसी दर खां ॾही पियसि। श्री गुरु हरगोबिंद साहिब जेतोणीकि पंहिंजो दुश्मन प्राणनि खां सवाइ पृथ्वीअ ते पैर ॾिठो त बि अञा क्रोध न हटियो हो ऐं हुनखे पंहिंजे अॻियां मोल ॾिसी चवण लॻा हे दुष्ट हाणे त कीअं पियो आहीं कर्मनि जो कीतो पाते मूर्ख जीअर असांजो क़दुरु न जाते। हेॾा करमचंद जो मूर्छा थी पियो हो ऐं कन ॾेई ॿुधणु लॻो मालूम थियुसि त अफजल खान बि मरी वियो आहे ऐं गुरु बि मुंहिंजे अॻियां अकेलो बीठो आहे ऐं लड़ाई करे थको बि थिए ॾिसजे तंहिंखे जे उथी मारिया त ॾाढो जेकर जस थिए ऐं बादशाह साहिब बि वरी सुरखियूं थिया। इहो वीचार करे हू हिकदमि टप ॾे उथियो हकल करे गुरुअ खे चयाईं त यादि रख तो नवाब खे मारियो आहे हाणे हिते बि पंहिंजे करतूतनि जो फल वठी जमपुरीअ हलियो वञे।
श्री सतगुरु एतिरो ॿुधी हुन ॾांहुं घणो क्रोध सां विहारे परमात्मा अञा जीरो आहीं छा? पंहिंजे साथियुनि सां गॾु न थियो वएं? हू त अॻियां तोखे यादि पिया कंदा हूंदा ऐं तो वञण में देरि छो कई आहे? धन गुरु हरगोबिंद सिंह महाराज की जय। आवाज है राज मोदी आ गया एकदम खतरनाक आवाज है बाहर नहीं हो भाई मन पसंद लोग केरा मोदी भी सेकंड बाय बोल गुरु नानक देव की जय। इहो वीचार करे हो हिकदम टप ॾेई उथियो अकल करे गुरुअ खे चयाईं त यादि रख तो नवाब खे मारियो आहे ऐं हाणे हिते बि पंहिंजे करतूतनि जो फल वठी जमपुरीअ हलियो वञे। श्री सतगुरनि एतिरो ॿुधी हुन ॾांहुं घणे क्रोध सां निहारे फरमायो त अञा जीअरो आहीं छा? पंहिंजे साथियुनि सां गॾु न थिए वएं? हू त अॻियां तोखे यादि पिया कंदा हूंदा ऐं तो वञण में देरि छो कई आहे? हेॾां अचु त तोखे बि उन्हनि सां गॾे छॾियां, पोइ मां हिकु मनो थी जमपुर वेंदुसि। एतिरे में हू उघाड़ी तलवार चिपकाए श्री सतगुरनि जे मथां आयो ऐं जीअं ई दीपक ते पतंग वञी पंहिंजो जमपुर हलियो वञे जमपुर हलियो ये हेठा जीअं दीपक ते पतंग वञी पंहिंजो नास कंदा आहिनि तीअं हू मूर्ख वधी गुरुअ जे वेझो थियो। साहिबनि तॾहिं चयुसि त ख़बरदार थी पहिरियां ई जोर लाइ तूं धकु हणी वठि मतां पोइ मरी वञे ऐं अरमान रहिजी वञे। एतिरो ॿुधी हू वार करण लाइ तयारु थियो। सिसी ऐं कुल्हा तकण लॻो ऐं कंहिं महिल धकु ठकाव कयईं जो स्वामी ने ॾिसी पंहिंजे तलवार ते झलियो। अॻियां हुन बि ॾाढीअ चिड़ मां ऐं घणे बल सां धकु मारियो। गुरुअ जे तलवार ते लॻो। ॿई तलवारियूं भॼी ज़मीन ते किरी पयूं ऐं मुठियूं तलवारुनि जूं ॿिन्ही खे हथनि में रहियूं। तंहिंखां पोइ सतगुरु हुन खे खॿे हथ सां झले हल्को ॾिसी मथे खणी वरितो ऐं केतिरा फेरा फेराए फहकाए धरतीअ सां हयो, जंहिंजो मथो फाटी ऐं उजा भॼी पिया ऐं चेल टुटी सॼी बदन जा संद छिॼी पियसि। इन तरह सभिनी दुश्मननि जो नाश करे ऋण भूमिअ में वेही थक भॼण लॻा। बाक़ी तुर्कनि खे बि ॾाढो डपु थियो ऐं हेकारी जो ख़बर पयनि त सूबो बि मरी वियो आहे। वयो सो ॾिजी उथी भॻा। इन रीति जॾहिं मैदान मां कायर सभई भॼी विया ऐं ॿुधीचंद ॾिठो त हाणे को दुश्मन अॻियां कोन्हे, तॾहिं गुरु महाराजनि जे सुध वठण लाइ पुठिते मोटियो ऐं आहिस्ते आहिस्ते ॻोल्हींदो सतगुरनि खे न ॾिसी मशाल भरियल वठी तुरंत ऋणभूमिअ में ॾांहुं आयो ऐं उते अची ॻोल्हा कयऊं। इन तरह ॻोल्हींदे आख़िर श्री सतगुरनि खे वञी ॾिठऊं जे अब्दुल खान खे मारे उन जे वेझो वेठा हुआ ऐं ॿिया बि बेशुमार पहलवान उते हुआ पिया हुआ, जिन जे विच में सतगुरु अकेला वेठा हुआ, जिन खे सिख ॾिसी निहायत ख़ुशि थिया ऐं पेरे पई दर्शन करे निहाल थिया। ॿुधीचंद हथ जोड़े विनती कई, श्री सतगुरु जी ऋण भूमिअ में वेही रहिया आहियो ऐं हिते हिन वक़्तु तव्हीं पंहिंजे दासनि सां खुलासा आहियो। आज्ञा करियो कहिड़ो इरादो चित में अथव? महाराजनि फरमायो त जेकी असांखे करिणो हूंदो सो सुबुह जो कंदासूं ऐं हाणे सभु आस्थान ॾांहुं हलो ऐं बिल्कुलु को जख्मी पयल हुजे त उनखे खणाए आस्थान ते हलो। इहो हुकुम ॾेई सतगुरु
हिकिड़ो घोड़ो वठी उन ते चढ़ी किले में आया ऐं भाई ॿुधीचंद सॼी रणभूमि चङी तरह आहिस्ते आहिस्ते घुमी घायल सिखनि खे खणाए पुठियां आया। डेरे में पहुची घणियूं ख़ुशियूं कयाऊं ऐं फतह जा वाजा वॼण लॻा। आख़िर पोइ संभाल करे खाधो पीतो रव ते ॾेई दुश्मन मारे बेफ़िक्र थी राति सुख सां सुम्ही आराम कयो। रबात जो हरीअ जो सिमरन करे स्नान पाणी कयो। एतिरे में सिज उभरियो। सतगुरु घोड़े ते असवार थी ॿुधीचंद खे पाण सां वठी जंग जे मैदान में आया। सिखनि ऐं तुर्कनि जूं लोथाऊं खणाए कब्रिस्तान ठाराए ज़मीन में पूरे छॾियाऊं। सभिनी दुश्मननि जो ख़ात्मो करे उन खां पोइ सतगुरुनि हुकुम ॾिनो त ॻोठ जा सभु माण्हू मजूर ऐं सिख सरदार कठा करियो। जेतिरा की मुअल सिख जंग जे मैदान में ॾिसो था से सभु खणी नदीअ में परवान कयो ऐं मूंखे उन्हनि जा नाला ॿुधाईंदा दरिया में विझंदा वञो। एतिरो चई सतगुरु केतिरनि सिखनि सां गॾु दरिया जे किनारे ते अची वेठा। मजूर सिखनि जा लाशा चूंडे चूंडे आणण लॻा ऐं उन्हनि जा नाला ॿुधाईंदा दरिया परवान कंदा विया ऐं वहंदड़ दरिया में लुणंदा लवारा थिया। इन्हीअ तरह श्री सतगुरु लाशा परवान कराए किनारे ते वेही सहकामी ऐं निष्कामी सुरमनि जो वीचार करे उन्हनि खे भोग ऐं सुख जी बख़्शीश मोख जी बख़्शीश करणु लॻा। पंहिंजे प्यारो ॼाणी हुननि खे मुक्ति ॾिनो। तंहिंखां पोइ गुरु महाराज सिखनि समेत ख़ुशि थी अची पंहिंजे डेरे में विराजमान थिया। सॼे दुआबे मुल्क में माझे देश में माण्हू सतगुरनि जो जस ॻाइण लॻा ऐं जेनऊं केनऊं युद्ध जो समाचार पकड़ी वियो त तुर्कनि जो ॾाढो क़त्ल थियो आहे ऐं गुरु बेशुमार दुष्ट ऐं पापी नाश करे हथियार रखणु सफला कया आहिनि। पहिरें ई गुरु घर में पीरी हूंदी हुई ऐं हाणे ॾिसण में थो अचे त मीरी बि वठंदा ऐं हाणकी बादशाही धूड़ में मिलाए सॼो राज पंहिंजे सिखनि खे बख़्शींदा ऐं इन्हीअ वास्ते त हू लड़ाई करण लाइ संभरिया बीठा आहिनि त कीअं बि करे तुर्कनि खे ठपाइजे। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी सजन पुरुष आनंद वधाए ख़ुशि थियण लॻा ऐं गुरूअ निंदक अंदर में दुखी थी गणतियुनि जे दरिया में गोता ठाहिण लॻा। बोल गुरु नानक देव।